अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कैनालनि वसीले सिंधूअ खे क़ैद करण वारे मनसूबे बाबति नौजवान लेखक आतिफ़ मलाह लिखे थो। हिन वक़्तु सिंध में पाणी मसइलो ख़ासि करे सिंधू दरिया मां 6 नवां कैनाल कढण वारो मामिलो इंतिहाई अहमियत इख़्तियार करे वियो आहे। उन ते सिंधियाणी तहरीक तरफ़ां 17 नवंबर ते कराची में तारीख़ी मार्च कयो वियो ऐं ईअं ॿियूं बि केतिरियूं सियासी समाजी धुरियूं वकीलनि, शाइरनि, अदीबनि उन अहम संजीदा मसइले ते एहतजाज कयो आहे ऐं अॼु बि सरापा एहतजाज आहिनि। दरअसल ही मामिलो हिकु इंतिहाई हसास ऐं अहम नोयत जे प्रोजेक्ट सां लाॻापियल आहे। हीअ 6 नवां कैनाल कारपोरेट फार्मिंग मनसूबनि खां अलॻि थलॻ न आहिनि। उहे कड़ी आहिनि जंहिंमें स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल तहत कारपोरेट ज़रई फार्मिंग जे मनसूबनि लाइ पूरे मुल्क जी जेका 48 लख एकड़ ज़मीन कब्ज़ो करे खई पई वञे, जंहिंमें सिंध जी 13 लख एकड़ ज़मीन बि शामिलु आहे। हिकु ॻाल्हि यादि रहे त सिंध जी 52,713 एकड़ ज़मीन अॻमी अस्करी विंग सां लाॻापियल ग्रीन कारपोरेट कंपनी हवाले थी चुकी आहे ऐं अञा वधीक ज़मीन ते कब्ज़ो करण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे। तंहिं करे सिंधू दरिया मथां 6 नवां कैनाल बि उन जो हिसो आहिनि, जिन वसीले कारपोरेट ज़रई फार्मिंग जे ज़मीननि खे पाणी पहुचायो वेंदो। सिंधी आवाम जा मुतालबा ॾाढा आसान आहिनि। हिकु उहो त एॾे वॾे तइदाद में कारपोरेट ज़रई फार्मिंग जे नाले में ज़मीननि हड़प करण बदिरां उहा ज़मीन मक़ामी बेज़मीन हारियुनि खे ॾिनी वञे। ॿियो इहो त सिंधू दरिया में हिन वक़्तु हिकु पासे इरसा जे ॾाढे ज़बरदस्ती सबबु सिंध खे कानून मूजिबि पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले, त ॿिए तरफ़ जेको थोरो घणो पाणी सिंध खे मिले थो उहो बि कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि 6 नवनि कैनाल सां बंदि थी वेंदो। हिन वक़्तु उहे 6 कैनाल सिंध लाइ ज़िंदगी ऐं मौत जो सवाल बणियल आहिनि। सिंध सां सूरतहाल अलामा इक़बाल जे हिन शेर जहिड़ी आहे, खुदावंदा ये तेरे सादा दिल बंदे किधर जाएं के सुल्तानी भी अयारी दरवेशी भी अयारी। या लतीफ़ साईं कहिड़ी न ज़बरदस्त ॻाल्हि चई आहे, जैसे लोड़ाऊ थिया जिनी संदी अधीर मारवड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा दाहड़ी। सिंध कंहिंखे चए वफ़ाक़ी हुकूमत या शहबाज शरीफ़ खे या सदारती महल में वेठल सिंधी सदर खे या सिंध सूबे में गुज़िरियल 16 सालनि खां हुक्मरान बणियल पीपल्स पार्टी खे। पीपल्स पार्टी जंहिंजे करम ऐं नवाज़शनि खे जेकॾहिं शाइरी जे लफ़्ज़नि में बयानु कजे त दामन पे कोई छींट न खंजर पे कोई दाग, तुम कत्ल करो हो कि करामत करो हो। डिजिटल आदमशुमारी वसीले MQM जी अक्सरियती इलाइक़नि जूं सीटूं वधाए बाक़ी समूरी सिंध जूं सीटूं घटाइण बाद बि पीपल्स पार्टी मासूम थी पई हले। सिंध जी लखें एकड़ ज़मीन बेरिया टाउन DH कारपोरेट ज़रई फार्मिंग मल्टीनेशनल कंपनियुनि हवाले करण बाद पीपल्स पार्टी जो अमल ॾिसण वटि आहे। 5000 साल जी तहज़ीबी तारीख़ रखंदड़ सिंध जे उन तहज़ीब जे साखी सिंधू दरिया खे ख़तमु करण में सहकार हुजे या सिंध में इंसानी हक़नि जी पैमाल हुजे। इरसा एक्ट में तरमीम में सदारती महल में वेठल ज़रदारी साहिब जो को किरदारु हुजे या मुराद अली शाह जो किरदारु, पीपल्स पार्टी ईअं ई हलंदी जहिड़ो कि हीअ सॼी तबाही का दुश्मन मुल्क अची हिते कई आहे। ॿेटनि ते कब्ज़नि लाइ वफ़ाक़ी NOC बि पीपल्स पार्टी ॾिनी हुई। ईअं ई हिन दफ़े 6 कैनालनि जे मामले ते बि थिए पियो। सदारती महल में वेठल पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन मुल्क जो सदर आसिफ़ अली ज़रदारी 6 कैनालनि ग्रीन पाकिस्तान मनसूबे ते अमल तेज़ करण ते सहमत थिए थो त साॻिए वक़्तु मुराद अली शाह, निसार खोड़ो ऐं ॿिया अॻवान कैनाल जी मुखालफ़त था कनि। उन्हनि कैनालनि मां हिकिड़ो कैनाल कच्छी कैनाल बि आहे। ताज़ो जॾहिं शहबाज शरीफ़ कच्छी कैनाल जो इफ़्तिताह कयो त साणुसि गॾु पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ बलूचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुगटी बि शरीक हो। पर पीपल्स पार्टी हाणे मुकमिल तौर ते वाज़िह थी आई आहे जॾहिं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु बयानु जारी कयो आहे, जंहिंमें हुन ग्रीन पाकिस्तान ऐं ग्रीन सिंध लाइ पंहिंजो नओं प्लान अॻियां आंदो आहे। हूअ चए थो त कालाबाग डैम जियां 6 कैनालनि खे तकरारी न बणायो। उनजो मतिलबु त उहे कैनाल ज़बरदस्त आहिनि।
रुगो पीपल्स पार्टी सां मामला सिधा करियो, बाक़ी जीअं वणे तीअं सिंध जी भींग करियो। उन करे ही तारीख़ इंतिहाई नाज़ुक मोड़ आहे। सिंधी अवाम खे कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि 6-9 कैनालनि ख़िलाफ़ तहरीक खे ज़ोर वठाइणो पवंदो ऐं सिंधु दरिया जो तहफ़ुज़ हर हाल में यकीनी बणाइणो पवंदो। सिंध जा माग, कारूंजर, कीझर, मंछर, बंबोर, खीरथर नेशनल पार्क खां वेंदे दरिया ज़मीनूं धारियुनि खे ॾियण जो कमु पीपल्स पार्टी पंहिंजे हथ में खणी वरितो आहे। सिंध खे बचाइण जो वाहिद हल जदोजहद ऐं तहरीक आहे। सिंधी अवाम अॼु रोडनि ते न निकितो त सुभाणे फ़लस्तीनियुनि खां वधीक बुरो हशर असांजो थियणो आहे। रसूल बशीर पलीजे साहिब चयो हो त असांजे माइटनि 5000 साल सिंध ऐं सिंधु दरिया जो बचाव कयो आहे। उन करे तारीख़ हाणे उहो बार असां ते रखियो आहे त असीं पंहिंजे सिंध ऐं दरिया जो बचाव करियूं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं आतिफ़ मलाह जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन